सिंध के मुख्तलिफ इलाक़नि में अॼु रात खां तेज़ बरसातुनि जी अॻुक थी। सिंध हुकूमत समूरे सूबे में रेन इमरजेंसी लागू करे छॾी। सुभाणे अवाम खे गैर ज़रूरी तौर घरनि खां ॿाहिरि न निकिरण जी हिदायत। मौसमियात खाते मूजिब सुभाणे खां कराची समेत सूबे जे अक्सर शहरनि में बरसात पवंदी ऐं बरसात जो उहो सिलसिलो 5 मार्च ताईं जारी रही सघे थो। मौसमियात खाते जी अॻुक थी बाद वॾे वज़ीर मुराद अली शाह जी सदारत हेठि इम्कानी बरसातुनि बाबति इजलास थियो। कराची में इंतजामिया खे अलर्ट रहण सां गॾु सुभाणे ख़ानगी ऐं सरकारी इदारनि में अधु ॾींहुं मोकल कई वई। सूबे में शाम जी शिफ्ट वारा स्कूल बंदि करण जो नोटिफिकेशन बि जारी। वॾे वज़ीर मुराद अली शाह चयो आहे त अवाम खे गुज़ारिश आहे त सुभाणे गैर ज़रूरी तौर घरनि खां ॿाहिरि न निकिरे। इंतजामिया कंहिं बि इम्कानी सूरतहाल खे मुंहुं ॾियण लाइ तयारियूं मुकमिल करे वठे। पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी पारां सिंध में इम्कानी बरसात सबब पैदा थींदड़ सूरतहाल खे मुंहुं ॾियण लाइ सूबाई हुकूमत खे भरपूर ऐं असरायतो किरदारु अदा करण जी हिदायत। बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त सिंध असेंबली जा समूरा मेंबर्स ऐं मकानी खाते जा नुमाइंदा रेन इमरजेंसी में फ़ाल किरदारु अदा कनि। पीडीए में मकानी इदारनि सां गॾिजी बरसात बाद पैदा थींदड़ सूरतहाल में फ़ाल किरदारु अदा करे। बलोचिस्तान के इलाके ग्वादर ऐं नौशकी में एक ॾींहं जे वक़फ़े खां पोइ ॿीहर तेज़ बरसात। निगोर में बरसातुनि सबबि ज़मीनुनि जा बंद टुटी पिया। पानी ग्वादर शहर तरफ़ वधण जो ख़दशो। सूबाई इंतजामिया ग्वादर खे आफ़त सटियल करार ॾेई छॾियो। बलोचिस्तान जे तालीम खाते पारां हिक हफ़्ते लाइ सूबे जा समूरा तालीमी इदारा बि बंदि रखण जो ऐलान। मैं राजा परवेज अशरफ सदके दिल से हल्फ उठाता हूं कि मैं खुलूस नीयत से पाकिस्तान का हामी और वफादार रहूंगा कि बहैसियत रुकन कौमी असेंबली मैं अपने फराइज मनसबी, ईमानदारी, अपनी इंतहाई सलाहियत और वफादारी के साथ इस्लामी जमहूरिया पाकिस्तान के आइन और कानून और असेंबली के क़वाइद के मुताबिक और उसके तहफ़्फ़ुज़ और दफ़ा करूंगा। कौमी असेंबली जे नवनि चूंडियल मेंबर्स हलफ खणी वरितो। मेंबर जी हिक ॿिए ख़िलाफ़ नारेबाज़ी। ऐवान मछी मार्केट बणिजी वियो। स्पीकर राजा परवेज़ अशरफ नवनि चूंडियल MNS खे हलफ खणायो। नामज़द वज़ीर आज़म शहबाज शरीफ आसिफ अली ज़रदारी, अॻूणे वज़ीर आज़म नवाज शरीफ, पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी, JUI सरबराह मौलाना फज़ुल रहमान कैसर, उमर अयूब, सरदार अख्तर मेंगल ऐं ॿियनि MNS हलफ कयो। नवाज शरीफ हाज़िरी रजिस्टर ते सही करण लाइ पतो त सुन्नी इताद जा मेंबर्स चोर चोर जा नारा हणंदा रहिया। अलीम खान खे सॾाए वियो त ऐवान लोटा लोटा जे नारनि सां गूंजी उथियो। नून लीग मेंबर्स घड़ी चोर जा नारा हणंदा रहिया। स्पीकर इजलास सुभाणे ताईं मुलतवी करे छॾियो। नए वज़ीर आज़म जी चूंड आचर ॾियारे 3 मार्च ते थींदी। क़ौमी असेंबली सेक्रेटरीट शेड्यूल जारी करे छॾियो। नामज़दगी कागज़ 2 मार्च मंझंदि जो 2 वॻे ताईं जमा कराए सघिबा। क़ौमी असेंबली जे स्पीकर ऐं डिप्टी स्पीकर जी सुभाणे थींदड़ चूंड लाइ नून लीग जे अयाज सादिक ऐं पीपल्स पार्टी जे गुलाम मुस्तफ़ा शाह नामज़दगी कागज़ मंज़ूर। स्पीकर लाइ सुन्नी इत्तेहाद जे आमिर डोगर ऐं डिप्टी स्पीकर लाइ जुनैद अकबर जा कागज़ बि मंज़ूर कया विया। कमीशन सदारती चूंड लाइ शेड्यूल जो ऐलान बि सुभाणे कंदी। JUI पारां सदर वज़ीर आज़म ऐं स्पीकर जी चूंडुनि में हिसो न वठण जो ऐलान। मौलाना फज़ुल रहमान चयो आहे त वज़ीर आज़म, सदर, स्पीकर ऐं डिप्टी स्पीकर जी चूंड में शामिल न थींदासीं। अपोज़िशन में वेंदासीं। नवाज शरीफ सां मुलाक़ात नाहे थी। वज़ीर आज़म जी चूंड लाइ वोट न ॾींदासीं। जनाब बिलावल भुट्टो ज़रदारी साहब।
जनाब जुनेद अकबर खान साहब, क़ौमी असेंबली में हलफ बरदारी दौरान मेहमाननि जी गैलरी में वेठल आसफा भुट्टो ज़रदारी। अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी ऐं बिलावल भुट्टो जे हक़ में नारा हणाईंदी रही। आसिफ ज़रदारी ऐं बिलावल भुट्टो एमएनएस तौर सही करण लाइ पता त अगली बारी फिर ज़रदारी, बीबी का बेटा बिलावल जहिड़ा नारा हया विया। आसफा भुट्टो मेहमाननि जी गैलरी में वेठल मरियम नवाज़ सां बि हथ मिलायो। नवाज शरीफ ऐं शहबाज शरीफ पारां पीटीआई बानी पारां IMF खे लिखियल ख़त मुल्क दुश्मनी करार। नवाज शरीफ चयो आहे त पीटीआई बानी जो IMF खे लिखियल ख़त मुल्क सां दुश्मनी बराबर आहे। शहबाज शरीफ चयो त पीटीआई बानी जा खयल क़दम मज़मत जोगा आहिनि। सैफरबाद IMF खे ख़त लिखण हिक ॿी मुल्क दुश्मनी जो सबूत आहे। अवाम जी उम्मीदुनि ते पूरो लहण ऐं बेगुनाह सियासी कैदियुनि खे आज़ाद करण जो वाइदो करे ऐवान में आया आहियूं, जंहिं ते पूरो लहण जी कोशिश कंदासीं। सुन्नी इत्तेहाद काउंसिल जे वज़ीर आज़म लाइ नामज़द उम्मीदवार उमर अयूब जो क़ौमी असेंबली में खिताब। बैरिस्टर गौर चयो आहे त कंहिं जो मैंडेट चोरी करे ऐवान में न अचणु घुर्जे। बलोचिस्तान असेंबली जी बिना मुक़ाबले चूंडियल स्पीकर अब्दुल खालिक अचकज़ई ऐं डिप्टी स्पीकर गज़ाला उहिदे जो हलफ़ खणी वरितो। केपी असेंबली में सुन्नी इत्तेहाद काउंसिल जो बाबर सलीम सवाती स्पीकर ऐं सुरैया बीबी डिप्टी स्पीकर चूंडिजी वई। बिनी हलफ़ बि खणी वरितो। इजलास दौरान नून लीग MPA सोबिया शाहिद ख़िलाफ़ सुन्नी इत्तेहाद काउंसिल जे मेंबर्स जी नारेबाज़ी। सोबिया शाहिद बि जूतो लाइ सुन्नी इत्तेहाद काउंसिल जे मेंबर्स खे ॾेखारींदी रही। नामज़द वॾे वज़ीर अली अमीन गंडापुर खे शिकायत बि कई। वफ़ाक़ में 4 वज़ारतूं ऐं सिंध में गवर्नरशिप घुर्जे। MQM नून लीग आॾो शर्त रखी छॾियो। मुतालबा तस्लीम थियण ताईं वफ़ाक़ी काबीना जो हिसो बि बणजण जो फ़ैसिलो। ज़रनि जो चवणु आहे त MQM मुस्लिम लीग नून खे पंहिंजे फ़ैसिले खां आगाह करे छॾियो। नून लीग MQM खे रुगो हिकु वज़ारत ॾियण लाइ तयारु आहे। मुशर्रफ फिरोज़ में सूफ़ी शाह नसीर ऐं नोवेल घोट जे ख़ानदानी प्लाट ते ॿीहर कब्ज़ो, तामीराती कमु शुरू। पीर बशीर अहमद चयो आहे त इंतिज़ामिया जी मिली भगत सां बंदि पियल कमु ॿीहर शुरू कयो वियो। प्लाट असांजो आहे। रिकॉर्ड ॾेखारण बावजूदि DC ऐं SC ख़ामोश तमाशाई बणियल आहिनि। अब्दुल अलीम ऐं अली रज़ा लाड़िक जे वॾनि सर्वे नंबर 371 मां कुझु एराज़ी ख़रीद कई हुई। हाणे वधीक एराज़ी ते कब्ज़ो कयो पियो वञे। तामीराती कमु बंदि कराए कब्ज़ो ख़तमु कराए वञे। हज़रत लाल शहबाज कलंदर जो सालियानो 772 उर्स जी तक़रीब जारी। पांधीड़नि जी धमाल ते रक़्स। मुल्क जी कुंड कुड़श मां वॾे अंग में अक़ीदतमंद पतल। राग जी महफ़िल फनकारनि क़दीम साज़ चंग अलगोज़ो बीनू घोड़ो ढोल शनाई ते फन जो मुज़ाहिरो कयो। किताबनि जा स्टॉल लॻाया विया। मेले जी पहिरें ॾींहं ते मलाखड़ो बि थियो।